रसूलुल्लाह जी शान में लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि। उन ई टाइम ते सॼी पुलिस मुतहरिक थी फ़ैसिलो इहो कयो वियो त सख़्त खां सख़्त FIR कई वेंदी। FIR जे लाइ असांखे फ़ैसिलो इहो करिणो त सिर्फ़ु इहो असांजो फ़र्ज़ु न हो, असां चाहियो पिए त आवाम जेको नुमाइंदो अचे, जेको आज़ादु गवाह थी करे कोर्ट में जॾहिं बीहंदो त उन केस जो वज़न बि थींदो। उलमाए कराम सां राबितो कयो वियो। उनखां पोइ 295C सेक्शन मुताबिक़ FIR कई वई, जंहिंजी सज़ा क्लियर कट मौत जी सज़ा, फाही जी सज़ा आहे। FIR खां पोइ पुलिस जूं 6 टीमूं जेके आहिनि से डिप्लॉय कयूं वयूं आहिनि मुख़्तलिफ़ ज़िलनि में, मुख़्तलिफ़ जॻहनि ते, जेके सुबुह खां लॻल आहिनि सिर्फ़ु इन हिकिड़े मलून जी गिरफ़्तारी जे लाइ। माशाअल्लाह असांजी पूरी कोशिशि आहे, पूरे ज़िले जी फोर्स सिर्फ़ु इन हिकिड़े कम ते लॻल आहे त असां हिन मलून खे खणी करे कोर्ट सगोरीअ साम्हूं पेश करे हिन जे लाइ फाही जी सज़ा वठी अचूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।